बाबा 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 छाई कुछ भी ना है पुट, कुछ भी ना है। आए इनमें छाई बाबा बुधाई नहीं बाबा कुल्ला है पुट हिन में, कुल्ला है हिन में वो कुल जेको तेण खां पहिरियां कुमाइजी वियो पुट, कुमाइजी वियो। हिके मां जो कयल पाप आहे। गुल्ला हाँ बाबा बाबा तू तो चए पोइ हिन में कुछ भी नहीं गुल्ला वरी गुल्ला वरी मां जो कयल पाप आहे यो कीअं बाबा ॿुधाई नी पुट एक मां जी कयल गलती आहे जे पंहिंजा ॾोह गुनाह लिकाइण लाइ हिन मौसूम खे गंद जी ढेर ते उछलायो। हिन मौसूम खे गंद जी ढेर ते कुत्ता चीरे आई फाड़े रहा होया। बाबा पुट मां नमाज़ ते पे वयुमि त हिन जे दाहुन जो आवाज़ मुंहिंजे कननि ते पियो। हिन जे दाहुन जो आवाज़ ॼण त ही मूंखे चई रहियो हुयो त मूं त न खुदा जे ॾींहं में अञा पूरे नमूने अख बि न आहे खोली, पोइ मूंखे छो थो चीरो ऐं फाड़ियो वञे? मूंखे कहिड़ी ग़लतीअ जी सज़ा ॾिनी थी वञे? बस पुट बस मूं हिनखे छॾाइण जी कोशिशि कई त कुतनि मूंखे बि ॾाढ़े विधो, पर पुट हू पंहिंजी जान जी परवाह न कंदे हिनखे कुतनि जे वात मां कढी जॾहिं पंहिंजे सीने ते आदो तेल अखियूं खोले मुंहिंजे अखियुनि में ॾिठो ऐं हू मयारनि ॼण त चई रहियो हुयो त छा हिते अहिड़ा इंसान रहंदा आहिनि? बस पुट पोइ हिन जे साह जो सॻो टुटी वियो। पुट हिन जे साह जो सॻो टुटी वियो। चए तो गुल्ला वरी चए तो मासूमा बाबा हिन मां त रत थी वई गुल मां रत वहंदी आहे छा? वरी अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं थो करे बाबा। पुट तोखे सम्झ में न ईंदो। छो न ईंदो बाबा? पोइ हिन जी मां काॾे वई जो हिनखे कुता खाइनि पिया? पुट उहा मां ई त हुयसि, उहा मां ई त हुयसि जे हिनखे गंद जे ढेर ते उछलायो। न न न न न न न बाबा न मां कीअं उछलाईंदी? मां न हुई, उहा मां न हूंदई, उहा ॾाइण हूंदई ॾाइण। हा मां त मां हूंदी आहे नी। मां पंहिंजे ॿार खे प्यार कंदी आहे। अमा मूंखे मिठियूं ॾींदी नी, मानी बि खाराईंदी, शइ बि वठी ॾींदी। मां न हूंदई ॾाइण हूंदई। पुट तुंहिंजी मां हिन जी मां में फ़र्क़ु आहे। कहिड़ो फ़र्क़ु आहे? मां त मां हूंदी आहे नी, मुंहिंजी हुजे हिन जी उहा मां। कीअं सम्झाया पुट? बबलू तोखे कीअं सम्झाया तोखे त तुंहिंजी मां ऐं हिन जी मां में फ़र्क़ु आहे? ही पारी मां जो औलाद आहे। बाबा ये सभु मूंखे चवंदा आहिनि, तूं बि चवंदो आहे बबलू चरियो आहे। हाणे त मूंखे तूं चरियो थो लॻी, चरनि वारियूं ॻाल्हियूं थो करे। पहिरियों ई चए थो मां, पोइ कुंवारी कीअं थी? हा पुट, हा मां चरियो आहियां,
चरियो आहियां मां हिन देह में अहिड़ा कीस थींदा त मूं जहिड़ा माण्हू चरिया ई त थींदा न। आखिर हिन मौसूम जो कहिड़ो ॾोह हुयो, कहिड़ो ॾोह हुयो जो हिनखे हेॾी वॾी सज़ा ॾिनी वई। पुट जी मां पंहिंजा करतूत ऐं पंहिंजनि गुनाहनि खे लिकाइण लाइ हिनखे गंद जे ठेर ते उछलाए कुतनि जे हवाले कयो। पर पुट अॼु उन औरत खे पछता ज़रूर थियो हूंदो, ज़रूर पछता थियो हूंदो जे 9 महीना हिनखे पंहिंजे पेट में संभालियो। अॼु माण्हुनि जे ताननि मेहणनि ऐं तुनकनि खां डिॼी हिनखे गंद जे ढेर ते उछलायो। ज़रूर अॼु हुनजो ज़मीर उनखे झिंझोड़ो हूंदो। पर पुट तूं हिते मां हिनखे मिटीअ माउ जे हथ हवाले करे अचां। हुन माउ त हिन सां न रहायो, पर पुट मिठी माउ हिनखे ज़रूर पंहिंजे हथ में जाइ ॾींदी, ज़रूर पंहिंजे हथ में जाइ ॾींदी। चवनि था बबलू चरियो आहे, ही चरिया त इहे आहिनि जेके अहिड़ियूं ग़लतियूं कनि था। ये मां न हूंदी, ये ॾाइण हूंदी ॾाइण। हा छा अहिड़े छा ते अचे ॾाइण शुरू कई अथई? भला राति भवाए तो ख्वाब ॾिठो अथई छा? न आदा बाबू नबू ओ बाबो नी कुतन के खाइयो। बाबो कुतन के खाइयो? चवे छा थो छोरा? न ओ कुता बाबे खाया। अरे कंहिंजन कुतन बाबे के खाधो? ज़रूर अबे भी त कंहिंजन कुतन सां फिटायो हूंदो न। न फिटाई, केसा भी न कुटाई, हेतरे गुलर सां भी न फिटाई। सफा न ओ बाबो वञे पियो, ओ नंढड़ी ॿार खे नी मासूम ॿार खे कुता खाइनि पिया। बाबू खणी आयो। अरे ने भागा तूं हिन सॼे घर खे चरियो कंदे। अरे जॾहिं असां वटि को नंढड़ो ॿार आहे ई न त इहे कुता कंहिंखे पिया खाइनि। अरे नबू घर में न बार ओ गंदे देर ते घर में न बार। अरे चे छा थो? ॿाहिरि गंद जे ढेर ते छा थियो अथई? निभागा ओ बाबू निमाज़ पढ़ण वञे पियो नी, उन नंढड़े ॿार खे कुता खाइनि पिया नी। ओ बाबू खणी आयो। ओ अरे मां भी त इहो ई थो चवां न, उहो ॿार आयो काॾां, छो अची मथो खाधो अथई? ओ बाबू चए पियो, बाबू हिकिड़ी ॻाल्हि करे पोइ चए पियो, उहो नी उनजी माउ पंहिंजा करतूत लिकाइण लाइ उनखे गंद ते फिटी करे वई। हा अरे त बाबे जो कहिड़ो कमु जो पराया उछलायल ॿार घर में तो खणी अचे? रत त अहिड़ो कयो अथव जो पराया न आहिनि, माण्हूअ जो ॿार हो, इंसान जो। अदा नबू अलावा मां ॾिठो इंसान जो ॿार हो, इंसान जो। हा साईं, ठीको खयो आहे न बाबे भलाईअ जे कमनि जो। अरे पहिरियां हिन पंहिंजे घर खे त सुधारे न। अदा नबू कावड़ थी वई छा थियो अड़े मुंहिंजे घर खे? छा थियो आहे मुंहिंजे घर खे? सभु ठीकु आहे, बसि जब तुंहिंजो ई त मोकारो कयो आहे। पर बाबा तुंहिंजो कहिड़ो कमु जो परावा उछलायल ॿार घर में तो खणी अचे? इहो बि नथो सोचे त हे माण्हू छा चवंदा? छा चवंदा माण्हू? कहिड़ो मूं ॾोह जो कमु कयो? हिकु इंसान जे बचड़े खे कुतनि जे वात मां कढी बचाइण जी कोशिशि कयमि। छॾ बाबा, भले हिन हरामी ॿार खे कुता खाई वञनि सां न। न चओ हुनखे हरामी, हरामी त उहे जानवर निमा वहशी इंसान आहिनि जेकी पंहिंजी हवस पूरी करण लाइ अहिड़ो कलूर करे रहिया आहिनि, जंहिंसां शर्म विचां इंसानियत जो कंध झुकी थो वञे। पर अफ़सोस आहे मूंखे हुन औरत ते जेका हिकु गुनाह, हिकु पाप खे लिकाइण लाइ गुनाहनि मथां गुनाह कंदी, गुनाहनि जे तुबण में फातंदी थी वञे। विसारण खपे हुनखे त हू वाहिदुल क़हार आहे। हू कंहिंखे बि बख़्श न कंदो, त पोइ वाइज़ कर न,
ॿुधाए माण्हुनि खे त गुनाह न कयो त पोइ झल उन्हनि व्याजनि खे बि जिन केतिरा ई वसंदड़ वेड़ा वीरान करे छॾिया त पोइ झल उन्हनि सरदारनि खे जेके पंहिंजे होड़ ऐं बालादस्तीअ जो धाको जमाइण लाइ केतिरा ई ॻोठ वेड़ाए तबाह ऐं बर्बाद करे छॾिया। हा बाबा, त पोइ झल उन्हनि डॉक्टरनि खे बि जेके पैसे जे लालच जे ख़ातिर इंसाननि जी जाननि सां खेॾी रहिया आहिनि, त पोइ झल बाबा उन्हनि दुकानदारनि खे जेके शयुनि में मिलावट करे ॿिन्ही हथनि सां हितां जे मारूड़नि खे लुटे ऐं फुरे रहिया आहिनि, त पोइ झल बाबा उन्हनि सियासतदाननि खे जेके पंहिंजे मुफ़ाद ख़ातिर सिंध ऐं सिंधियुनि सां वेसा घातियूं करे रहिया आहिनि। हिते तूं कंहिं खे सुधारींदे बाबा, हिते शहूर खे ॻोल्हा करण जी कोशिश न कर बाबा, छो त तोखां वधीक हिते माण्हू कई मुरलियूं वॼाए मरी विया। हीअ क़ौम सुधणी न थई बाबा, हीअ क़ौम सुधणी न थई। हा, उहे बि तो वांगुरु बेहया बेशरम हूंदा जेके न न्याणीअ जी सनात न औरत जे मक़ाम ऐं एहतराम जी इज़त जी ख़बर। हा साईं, चओ सच त भत्ता फिको। जॾहिं माहौल बि अहिड़ो ॾिसे थो, पोइ बि जवान छोकिरी घर मां कढी छॾी अथई, शहर में थी पढ़े। 2 महीना थी विया अथसि, 2 महीना लड़ी आहे। अरे राणी मुंहिंजी धीउ न, पुटु आहे मुंहिंजो। मूंखे पंहिंजी धीउ राणीअ ते फ़खुरु आहे मूंखे पंहिंजी धीउ राणीअ ते। बाबा अजी रानी शहर में छा कंदी आहे? धूड़ पाईंदी आहे शहर में, ॿियो छा कंदी आहे? हाँ, अदा पोइ तूं बि वञी शहर में धूड़ पाया। चुप कर, त धक्को हणी घटि परे थी निकिरी वञ मुंहिंजे घर मां। दरवेश खे तो धक्को उलारी। हा साईं, सभु मुंहिंजे लाइ दरवेश। शहर वञ जाए शहर। रुगो हिन मां त मां अड़जी वियो आहियां। हिन त मूंखे एॾो निभागे रद्द कयो आहे। बाबा तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झाए, हिन जॾहिं मासूम खे पंहिंजी माउ कुतनि जे अॻियां उछलियो, पंहिंजो पाण खे छो न उछलियईं? ग़लती त हुन कई नी, हो त ॼाओ अहिड़ी वक़्तु। हा बाबा, पर थी सघे थो उन सां बि ज़ुल्म थियो हुजे। हा, उन सां बि थी सघे थो ज़ुल्म थियो हुजे, उहो बि मथां कंहिंजे वर चढ़ी वई हुजे। हनी बाबा? हा पुट, मां चरियो न, हा सभु चरियो था चवनि। ओ पुट, न तूं चरियो नाही। तूं चरियो नाही पुट। केर तो तोखे चवरियो चो बि? तूं मुंहिंजो साणो पुट आहीं पुट। साणो पुट आहीं पुट। बाबा तूं हिते वेहो। वाजिद ज़मीन तां अचण वारो आहे, मां ॾिसांसि। तूं हिते वेहो। हा सभु चवनि था बबलू चरियो आहे। सॼी बंदि चरियनि जी हिते वेठी आहे, असां वरी चवनि था चरियो आहे। मुंहिंजे बबलू खे छा थियो आहे? कुझु न हो विड़े थो मारे थो रोज़। अचो नबू बबलू किनो आओ बते अदा नबू भलो आ भलो किनो आ चवां तो किनो आ। अरे वॾो भाव आहे असांजो, भले जीअं वणेसि तीअं करे, तूं हुनखे छा कंदे? मुंहिंजो भाउ आहे, तुंहिंजो सोट आहे, चरियो मां केॾा चवनि अञा। सोट बि ॿाहिरि हूंदा आहिनि, आई ॻाल्हि सम्झ में? वॾो आहे जीअं वणेसि तीअं करे, बाबा सम्झाए बीठो आहे, सम्झो आहे। तूं सॼो ॾींहुं कम ते आ, बनीअ ते पोइ तूं ईंदो आहे, तुंहिंजो कमु कराईंदो आहे ॼणो किनो आहे नी। पोइ कमु जेको हुयो सो थी वियो, हाणे सिर्फ़ु समाई करणो आहे। पोइ सुभाणे खां मां बि हलाए समाओ करणु बनीअ जो। ठीकु आहे, सुभाणे तूं मूंसां गॾु हलिजांइ ऐं बनी जो समा कजांइ बसि। हा पोइ हाली भला 20 रुपया ॾियनि ख़र्ची शइ वठी अचां। अथी? 30 ई ॾे।
ए 40 थी विया 30 हल बसि वञ बस मां ईअं वञा थो मोटी थो अचां ॿुध हा शइ वठी वरी इन ई पेर ते मोटी अचिजांइ तूं परे थी त मां वञी ॾेखारे गाॾी ॾाढी आहे सफ़ा काॾे वञजांइ ॿीहर न शइ वठण त वञा नी शइ वठी वरी ईअं ई मोटी अचिजांइ मां ईअं ई वञा थो परे थी वरी ॿियो हाल उन ॾींहुं मोटंदो मां हा दरवेश आहे मुंहिंजो बि सौट